दगाणो बोज़दार अॼु जे जदीद दौर में जिते दुनिया तरक्की जी तरफ़ वधी रही आहे उते यूसी दगाणो बोज़दार जो ॻोठु बचल ख़ान कलोई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ॻोठु बचल ख़ान कलोई जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज ऐं नारेबाज़ी कई वई आहे। इन मौक़े ते ॻोठाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीअं तव्हां ॾिसो पिया हीउ जेको धिंगाणे बोज़दार खां जेको रोड अचे पियो उहो तक़रीबन माना बिल्कुलु नाकारा थियल आहे। असांजो मतिलबु बीमारी सीमारी में असां किथां वञूं 1983-82 खां इहो आहे। ऐं हीउ जेको ट्रांसफार्मर लॻो पियो आहे इहो तक़रीबन इन में 7 ॻोठ आहिनि। यकीन तव्हां करो 7 ॻोठ इन ते आहिनि। जेको आहे सलीम ख़ान बोज़दार आहे, उन खां पोइ जाम ख़ान आहे, उन खां पोइ जेको आहे गोराम फ़कीर आहे, उन खां पोइ जेको हाजी ख़ान आहे, इहे सभु छुटल ख़ान कलोई उहे बि इन ते ई आहिनि। हाणे असां वटि बुनियादी सहूलियतूं कुझु बि कोन आहिनि ऐं जेके हीअं जेके चंद असांजा ॿाहिरि आहिनि उहे सभु चवनि था तव्हां असां ॻाल्हायूं बि न, असांजो हक़ न आहे। असां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हायूं पर असांखे बुनियादी सहूलियतूं मिलनि त सही। असांजा हीअ ॻोठ जा आहिनि, मिसाल तौरु हाल महरम आहिनि, सभु हीअ जेके रही सघनि असांजा भाउ आहिनि, लाइक़ इज़त आहिनि, पर असांजा वॾा आहिनि। घटि में घटि इन्हनि खे एतिरो सोचणु घुरिजे भाई देह ढंचा में छा पियो थिए। हींअर जेको असांजो चेयरमैन आहे, चेयरमैन साहिबु अचे असां वटि, जेको अशफाक लिगारी साहिबु आहे, कहिड़ो कमु देह ढंचा में कराई। 70 नलका 3 सालनि में ॾिनी। 70 नलकनि खां वधीक जेको आहे असांखे ॿुधाए, उन में बि 30 नलका जेके आहिनि असांखे जेको आहे माना असांजो जेको पंहिंजो जेको आहे चूंडियल नुमाइंदो आहे पीपल्स पार्टी जो, उनखे मिलिया आहिनि 40 जेके नलका आहिनि मार्फतनि में मिलिया आहिनि। जेॾीमहिल मूंखां इहो सुवालु माना जेको आहे यूसी जो जेको चेयरमैन ऑफिस में पुछा कयो वियो त भाई जेको आहे तव्हां 40 नलका तव्हांखे मिलिया, मुंहिंजो असांखे न ॾियो आहे तव्हां। जेको असांजो कैंडिडेट बीठल आहे पीपल्स पार्टी जो, असांजो उन जे तरफ़ असांजो मैसेज छा पियो वञे तव्हांजे अगरि मार्फतनि ॾियो पिया। ऐं हींअर बि जेके आहिनि मार्फतनि काफ़ी कमु थिया आहिनि, पर असां पार्टी जे हिसाब सां असां चऊं था असांजो हूं बि मतिलबु जेको मरण जीअं पीपल्स पार्टी वारा असां उन जो जेको आहे इज़त ॾियारे करे असां उन ॻाल्हि खे छॾियूं था त किथे मतिलबु छा कमु थिया आहिनि। हीउ जेको रस्तो वञे पियो ॻोठ हाजी ख़ान कलोई ॾे, हींअर जेको तक़रीबन 4 साल पहिरीं जेको आहे निमू ख़ान कलोई जेको आहे गुज़ारे वियो हुयो, उन जो जेको आहे जनाज़ो बि बा मोहम्मद ख़ान जो जेको आहे घरनि जो रस्तो आहे उतां निकितो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे हींअर जेको हामिला औरत सां जेको वाक़ियो थियो हलंदड़ बरसाति में, छा असांजा हीअ मतिलबु बुनियादी सहूलियतूं असांजा हक़ कोन आहिनि ॻोठाणनि जा? छाजे लाइ असांजो माना जेको आवाज़ु कोन पियो ॿुधो वञे? असां MNA ऑफिस खे बि माना उते वञी करे असां अर्ज़ु करे आया आहियूं ऐं असांखे सभु को चए थो मुखालिफ़, असां मुखालिफ़ न आहियूं, असां अॼु बि पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं, पर असांजो जेको आहे आवाज़ खे ॿुधो वञे ऐं असांजा जेके जाइज़ मुतालिबा आहिनि उन्हनि खे तस्लीम करे असांखे पंहिंजा हुकूक ॾिना वञनि। ॻोठ बचल ख़ान हिते डंडशाह में, पर हिते तवजह कोन्हे। ट्रांसफार्मर इलाही टाइम खां हिकिड़ो लॻो पियो आहे, जिते ॻोठ आहिनि छाड़नि में लाइट पुॼे कोन थी, हिकिड़ो लाइन ख़राबु थियो वञे हलियो, हिकिड़े 2 चकर ट्रांसफार्मर धमाको ॾिनी। रईस आहिनि असांजा ॻोठ जा चङा आहिनि, वोट वठण ते अचनि था त बाबा हीअ तव्हांजो रोड जो टेंडर पास थियो पियो आहे। रोड जेको आहे 1982 में ठहियल आहे असांजो रोड। मच्छर आहिनि जाम, मच्छरदानियूं बि असांजे ॻोठ बचल ख़ान खे को बि कोन मिलियो आहे। नलका मिलिया तॾहिं बि असांजे ॻोठ बचल ख़ान में कोन मिलिया आहिनि साईं, को बि सहूलियत बचल ख़ान में कोन्हे। ऐं घर आहिनि असांजा परे परे छिटा आहिनि ॻोठ बचल ख़ान में, पटड़ी कची पई वञे, जितां सीरियस हालत में ॿार बचो हूंदो आहे उन्हनि खे पुठनि ते कुलनि ते खणी पोइ ॿाहिरि कढंदा आहियूं रोडनि ते, पोइ गाॾियूं ईंदियूं आहिनि असां वटि, पोइ असीं गाॾियुनि ते खणी वेंदा आहियूं। असांखे सहूलियत को बि हिननि PP वारनि असांखे न ॾिनी आहे। इहो ई मुतालबो आहे त असांखे घस ॾियनि, घस कराए ॾियनि, ट्रांसफार्मर जी बदिली कराइनि, या 2 कराए ॾियनि या वॾो ट्रांसफार्मर लॻाराए ॾियनि, त कुझु असांजी बि सहूलियत थिए ग़रीबनि जी। असांखे को बि सहूलियत कोन मिलियो आहे। तक़रीबन 2012 खां वठी असां वटि का शइ कोन्हे। ऐं पाण पुराणो कामरेड आहियां, कल्चर विंग माना वॾो ज़ुल्म आहे रस्ते जे लाइ। माना असां बस वारनि खे अपील था करियूं बराए महिरबानी असांखे जेकॾहिं रोड रस्तो नथा ठाराए ॾियनि मगर भराई त कराए ॾियनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।